भाई साहब चाहिए शदादकोट पर शदादपुर वो शहर आ जिथे समझो चौधारी मुल्तान वांगुर जेको पीरन जो कड़ो शदादपुर केतरा ही पीर जो मकसद है हिंदुन मुसलमान बेन कौमन जा सभिनीन जा चौधारी समझो पीरन जो कड़ो उत बाणी जो एड़ो को प्रचार हो न अगर अज को 20 साल पोते वंजे गुरुद्वारो तो हाणे ठहियो आहे 2 साल थिया लगभग 7-8 साल थिया उते त उहो माहौल हुयो ऋषि दरबार कीर्तन करण वियासीं 2004 या 5 या 3 हुयो गुरु ग्रंथ साहब महाराज के पोते विराजमान क्यों और अग्या सिंधी जा साहिब प्रकाश होया अस कीर्तन करियो थे तो मुँह अचानक पुछो हेदे पोते छा है चई पोते गुरु साहिब जो अच्छा पोते भी गुरु साहिबन जॾहिं साहिबन जो वरी रुमाल मथे क्यों मां हैरान थी सतगुरु जो मना असल गदी सर जेको स्वरूप आ गुरुमुखी जो वो पुठिया रखियो सिंधी कोटड़ी जो छापियल स्वरूप अग्या रखियो हो सजी पूजा ओडे थे पई और मैन साहिबन के पुठी ॾिनी वेठा दरबार मुझे बेनती की मुझे यार दरबार नानक शाह जी बारो गुरुद्वारो लिखे रहा गुरुद्वारा गुरु नानक साहब गुरु नानक साहब जो असल स्वरूप तथा पोते विराजमान करे पुठी ॾिनी वेठा जैसे वो गुरुमुखी कोई पढ़दो न इनजे करे पोते रखियो आहे गुरुमुखी कोई पढ़दो न गुरु साहिब के पुठी ॾिनी वेठा अहिड़ो माहौल होते उन्हनि खे बेनती करे जगह ठहराए पालकी भी विराजमान करे गुरु साहिबन के उते वञी करे विराजमान कयोसीं मुझे असल गुरु साहिबन जो समझो गद्दी ते गुरुमुखी स्वरूप के मिले गुरु साहिबन तो मतलब वो माहौल होते गुरबाणी कोई विरलो ही गाइंदो वो जी ईंदियन एक दादा फूलचंद उते अदी निमो वारा जेके हर साल ननकाना साहब ईंदा हुआ उन्हनि खे गुरबाणी जी कुछ जान हुई बाक़ी तो गुरबाणी को ये समझो कोई वाक़िफ़ न हुए समझो कोई केड़े पासे कोई केड़े पासे कोई केड़े पासे पर हिकिड़ो उते फ़कीर आ उनजी दरगाह है उनजा केतिरा ही मुरीद आहिनि हिंदू मुरीद भी आहिनि मुझे देखान वठी आ उनकी हिस्ट्री लिखल ही उन वट अगर कोई मुरीद थियण ईंदो हिंदू तो उनके शब्द जेको आहे न उनके कलाम जेको आहे मूल मंत्र ॾींदो आहे वो ॾींदो हुयो एक ओंकार जी पौड़ी हिंदुन के कहीं पुछो साईं ही ता ॾियो पिया चई ही बाबे गुरु नानक जो कलाम आहे ता हिंदू आयो बाबे गुरु नानक साहब जे पोइ लगायो भले तसा दे यकीन करे अचो पिया पर ही कलाम में जेकी ताकत आहे उहा तव्हांखे अंदाज़ो न हुन वो पंहिंजे मुरीद हिंदुन के गुरबाणी ॾींदो शब्द केतिरनि खे जिन जो नाम वरतल आहे वो हिकिड़े नाम वठण वारे असांखे सॼी हिस्ट्री पई ॿुधाई रेलवे फाटक सां गॾु दरगाह आहे बाणी को जेको भी वाक़िफ़ थियो आहे उन्हीं के अंदाज़ो इहो लॻो आहे
कि गुरबाणी को पो हद बाणी निरंकार है तिस जेवट अवर न कोई। सो ही नंढा भाई भाइर पढ़ाई लिखाई कंदा आहिनि, घटि ई निकिरंदा आहिनि, पर समझो शहदादपुर वो शहर दो जिथे माना गायन जी तो कोई तादाद ही ना है, और आए दिन प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि उते दरगाहुनि ते बि मंदिरनि ते बि त गुरुद्वारे में भी हर जगह ते तव्हांखे रश नज़र ईंदी। शहदादपुर वो शहर है जिते समझोगे जी ना गिदरनि खे ॾिसी करे रंग पकड़दा आहिनि, उते भी नंढा नंढा सब हर मंदिर में गायणा वजाइणा सब नज़र ईंदा। एॾो उन्हनि में गायण जो जुनून आहे। ये जेके ॿई भाउ वेठा अथव अहिड़ा ॿ टे भाउर ॿिया बि आहिनि उते ई सम्झो, जेके किन खे हे ॾिसी तयारु थिया आहिनि, के हिननि खे ॾिसी तयारु थी विया आहिनि। शहदादपुर और सतगुरु जी मेहर गुरुद्वारो साहब विच शहर में आहे। बाबे जी कृपा नितनेम और सेवा में सॼे डिस्ट्रिक्ट में पहिरों नंबर शहदादपुर। हालांकि डिस्ट्रिक्ट सांगड़ में कंडियारी सब को पुरानो शहर आहे गुरबाणी जे हिसाब सां। कंडियारी भाई सुरेश जी तो ईंदो आहे कंडियारी, लेकिन कंडियारी थोड़ो साइड ते आहे, आखिर में आहे, और ही सेंटर ते आहे, रेलवे लाइन ते पए थो शहदादपुर। और घर भी घणा आहिनि कंडियारी खां चीण चवण ते काफ़ी, और पंचायत भी ॾाढी पावरफुल आहे। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे गुरु जी बाणी अहिड़ी अची पई उते, अहिड़ी बरकत गुरु जी बाणी जी उते अची पई अहिड़ी कि चङा भला माण्हू हिली विया। ही छा पढ़नि था, छा पढ़नि था। हिकिड़ो तांत्रिक आहे उते, तांत्रिक वो ॿ ॾींहं लगातार 3 ॾींहं गुरुद्वारे आयो पियो। हिकिड़े प्रेमी पुछो साईं चांहि पींदो चई न, कुछ खपे थो चई न, कंहिंसां कमु आहे इशारो कीअं चुप, कलाम हले थो, रहरा साहब हले पियो। हिकिड़ो ॾींहुं आयो, ॿियो ॾींहुं आयो त हुनखे शक पियो भई आहे तांत्रिक माण्हू, लिखाई पढ़ाई ॼाणंदो आहे, इल्मु कारो, अलाए कुझु करणु आयो हिते कारो इल्मु कुझु। वरी पुछे साईं तव्हांजो कंहिंमें कमु आहे? चई हा कोई कमु न, मां सिर्फ़ु कलाम ॿुधणु आयो रहरा साहब वाले तुंहिंजो कलाम तव्हां वटि बि आहे, तव्हां बि लिखंदा आहियो। चए बि लिखंदो आहियां, तॾहिं इहो ॿुधणु आयो आहे तव्हांखे अंदाज़ो न आहे हिन कलाम में पावर केतिरी आहे। हू तांत्रिक बचे, तव्हां त पढ़ी हलिया था वञो, मूंखे अंदाज़ो लॻे थो हिन कलाम में पावर केतिरी आहे। तॾहिं वेठो ॿुधंदो, मूंखे सम्झ नथो अचे पर मूंखे महसूसु थिए थो कि पावर केॾी आहे। बाणी को असी वाक़ई में बाबे असांखे ॾिनी कहिड़ी बरकत आहे। सतगुरु ये शब्द बारे नथा चवनि, ए बाणी जो जियो जाने तिस अंतर रवे हर नाम। तंहिं करे सासे जी सतगुरु जी बाणी असीं जॾहिं जीवन में अपनायूं था न, समझो पंहिंजी अरदास सतगुरु जे दर ते जॾहिं गुरु के बेनती तौर कयूं था, रहमत जा दर खुली वञनि था। जिनजी कोई औकात न बाणी जे सदके उन्हनि जी औकात बणिजी वञे थी दुनिया औकात, और बेहिसाब सतगुरु दाता दान बख्शे वो दुनिया। और सतगुरु जो पैरों फरमान संता के कार्य आप खलोया हर कम करावन आया राम। ये सुप्रीम ऑर्डर आ गुरु ग्रंथ साहिब जी महाराज जो पावन शब्द पहला प्रकाश जो जेको संसार सारे जे लाइ
यूनिवर्सल मैसेज आ गुरु ग्रंथ साहब जी महाराज। लेकिन मुझे चवण जो मकसद है भाई साहब विसाल भाई पहला प्रकाश वो दिहाड़ो आ जैदी सिख अग्या जो गुरु पुछया सत्कार तो दिसो गिरवा कि बाबा बुढ़ा साहब के अग्या करे गुरु ग्रंथ साहब उनके सिर से विराजमान करे। साहब गुरु अर्जुन देव महाराज रामसर साहब को अमृतसर दरबार साहब तक चौर कंदा आया पान गुरु अर्जुन देव महाराज सत्कार दर्शो कि जैनी गुरु ग्रंथ साहब महाराज तख्त ते विराजमान दिया गुरु साहब गद्दी ते वेहण बंद करे सके। जैनी को गुरु ग्रंथ साहब महाराज रात जो पलंग ते आराम करेंदा उन्हीं को वो सतगुरु पलंग ते सुमण बंद करे सके। चादर हेठ बिछाए करे गुरु अर्जुन देव महाराज आराम करता। यह गुरु अर्जुन देव महाराज जो जीवन बाणी अने वधिक पर चवण जो मकसद आ कि जेतरो सत्कार बाणी जो कोई कंदो उतरी मेर गुरु नानक साहब जो ने जीवन में प्रकट थी बख्शिश थी। ये बाणी असीसा बख्श थी सदाई इन सेवा दे। सो साहब जी पावन बाणी फरमान करे दी